जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं सूफ़ी फ़कीर जे भरिसां ई शहर आहे राजा रस्ती, जिते गुज़िरियल ॾींहुं जेका बरसाति पवण जे करे बरसाति जो जेको पाणी आहे उहो शहर जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जमा थी वियो आहे, जंहिंजे करे शहर वासियुनि खे इलाही तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवे पियो। अचो त इन सिलसिले में हितां जा जेके रहवासी आहिनि उन खां पुछंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। वॾो मसइलो इहो आहे जो इन रोड जे जेका मस्जिद पई आहे उन मस्जिद में जेके माण्हू निमाज़ पढ़णु अचनि था उन जा कपिड़ा पलीत था थी वञनि, ऐं उहे माण्हू निमाज़ कोन पढ़े त उन कपिड़ा पलीत थो वञनि। ऐं इंतिज़ामिया जेका नाइल इहा आहे जो को बि माण्हू इन माण्हू ते क़दम कोन खणे, जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि बि असांजी का बि सार संभाल कोन लधी आहे। जी बरसाति अचे त हीउ पाणी घटि रही सूरत में तक़रीबन 5 साल खां वठी हिते आहे। इंतिज़ामिया खे बि असां इलाही दफ़ा दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। इन मामले जे अंदरि DC साहिब खे बि असां तक़रीबन 4 या 5 दफ़ा एप्लीकेशन ॾिनी आहे। इन मामले जो केरु नोटिस वठण जे लाइ तयारु बि कोन्हे। ऐं हाणे असीं मुतालबो करियूं था इंतिज़ामिया खां, जेकॾहिं या त हिन जे मामले खे हल कयो वञे, जेकॾहिं हीउ मामिलो हल न कयो वियो त मजबूरन जेको आहे त असांखे एहतिजाज वारो क़दम जो उहो इख़्तियार करिणो पवंदो। छो जो हीउ मामिलो सिर्फ़ु शहर जो मामिलो कोन्हे, हिन में मस्जिद जे साम्हूं आहे। जेकॾहिं को मुसाफ़िर अचे त हुनजो बि कपिड़ा पलीत थी वञनि था। मस्जिद में जेकॾहिं को निमाज़ी आहे तॾहिं उनजा बि कपिड़ा पलीत थी वञनि था। उन मामले ते असीं इंतिज़ामिया खे चऊं था त हिन मामले ते तारीख़ वठनि। बरसाति खां पोइ 2 ॾींहं थिया आहिनि, हिते पाणी गॾु थियो बीठो आहे, को बि इंतिज़ाम न आहे हिते हाणे गाॾियूं वग़ैरह कोन थियूं मटे सघनि। हीअ मेन रोड आहे, सामारे कुनरी वेंदड़ आहे। ऐं ॿियो त हीअ मस्जिद जे अॻु में बीठो आहे पाणी, निमाज़नि खे तकलीफ़ थिए। असीं उमरकोट जी इंतिज़ामिया खां इहो मुतालबो था करियूं त महिरबानी करे हिन हिते ई निकास जो को सिस्टम ॾिनो वञे असांखे, त जीअं तकलीफ़ खां असां बची सघूं। काफ़ी मसइला आहिनि, पर मेन जेको मसइलो आहे बरसाती पाणी जेके निकाली जो आहे, जेको बरसाति अचण खां पोइ तक़रीबन 2-2 महीना 3-3 महीननि ताईं हिते खामे जी सूरत में जेको आहे बीठो हूंदो आहे। निकाली जो को बि सिस्टम न आहे। माण्हू मस्जिद में निमाज़ लाइ परेशान, ऐं रस्तनि ते वेंदड़ ॿार बचे खे वॾी तकलीफ़ थिए थी। भराए महिरबानी असांजो मुतालबो आहे त हीउ रोड असांखे ठाराए पाणी निकाली जो सिस्टम ॾिनो वञे। जी नाज़रीन, तव्हां जेको आहे राजासी शहर वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त हिते बरसाति जेका आहे उहा रहमत बजाए ज़हमत बणिजी वेंदी आहे। बरसाति जो पाणी महीननि ताईं जेको आहे सो शहर जे मेन चौराहनि ते बीठो रहे थो, जंहिंजे करे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी थो वञे। हिननि अला हुकाम खां ज़िले इंतिज़ामिया ज़िले उमरकोट इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त हू शहर में जेको आहे सो बरसाती पाणी जो निकाल सिस्टम ॾेई ऐं हिन शहर वासियुनि खे जेको आहे सो हिन अज़ाब मां निजात ॾियारी वञे। कैमरामैन अब्दुल हफ़ीज़ पली सां गॾु लतीफ़ दानिश पली, टाइम न्यूज़